अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो भरनि थी सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेत शाहनवाज़ कूंज मथां ज़ोर रखंदो। कूंज खे चवंदो त तुंहिंजो भलो इन में त तूं मूंसां शादी कर। अगर जेकॾहिं तो मूंसां शादी न कयो त पोइ तूं हिन हवेली जी नौकराणी थी गुज़ारींदे ऐं पोइ तूं सॼी उमिरि पछताईंदो रहंदे। ऐं कूंज चवंदो त रेशमू इन जे बारे में सोचियो न आहे। अगर मां सोचियां त पोइ अव्हांखे ज़रूरु इतला कंदसि इन जे बारे में। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदा त रेज़न ऐं ककर वारा हाणे इहो सोचींदा त असांखे हाणे रेस मंसूर खे आज़ादु कराइणो पवंदो। उहो ई रेस मंसूर आहे जेको रेस शाहनवाज़ खे मुंहुं ॾेई वेंदो। अगर जेकॾहिं रेस मंसूर आज़ादु न थियो त पोइ इहो ई रेस शाहनवाज़ असांजे ॻीची में पहुची वेंदो। उन करे ककर रेज़न खे चवंदो त हाणे तोखे केस तां हथ खणणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त अमा साइण जेको आहे रेज़न वारनि खे मिनथू करे ऐं उन्हनि खे पंजराए वेंदो। उन्हनि खे चवंदो त तव्हांखे हाणे हर हाल मां केस तां हथ खणणो पवंदो। ऐं रेज़न चवंदो त साइण असां केस तां ज़रूरु हथ खणंदासीं। बहरहाल तव्हांखे हिकु कमु करिणो पवंदो जो तव्हांखे रेस मंसूर मथां एतबार ॾियणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे अली ख़ान खे चवंदो त मूं इहो कॾहिं सोचियो बि न हो जो रेस शाहनवाज़ रेज़न ऐं ककरनि वारनि खे धोखो ॾींदो, जो उहे बि त हुन जा माण्हू हुया। मूं इहो कॾहिं सोचियो बि न हो त उन्हनि खे धोखो मिलंदो। ऐं अली ख़ान चवंदो त रेस शाहनवाज़ धोखो ॾेई सघे थो, बहरहाल रेस मंसूर कॾहिं बि धोखो असांखे नथो ॾेई सघे। उन जे करे तोखे हाणे केस तां हथ खणणो पवंदो ऐं रेस मंसूर खे तोखे आज़ादु कराइणो पवंदो, जो हिन महिल ताईं रेज़न ऐं ककर वारा केस तां हथ खणी छॾिया हूंदा। ऐं तूं मुंहिंजो चवण वठ अदा मुराद, तूं बि केस तां हथ खणी वञ। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर आज़ादु थी वेंदो त अमा साइण ॾाढो ख़ुशि हूंदो। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।